भॼण में हिनखे पाण कॾहिं कोन रसंदासीं। भॼण में पाण खां अवल आहे। इरफान, मूंखे हिकु ॻाल्हि सम्झ में नथी अचे त इरशाद वारा रुस्तम ख़ान जे चवण ते ॾचनि में त हथ विझनि था, पर जॾहिं मुसीबत पंहिंजे सिरनि ते अचनि थी न, ॾिस कीअं पोयां पैर कनि था। अदा जेकॾहिं इहो सिलसिलो हलियो न, इहो दिलशाद वारा कॾहिं मुंहिंजो पलांद न ॾींदा। अदा तूं खुटको ई न कर, मां बि ॾिसां थो त केसि ताईं तो इरशाद पाण खां भॼे। जेकॾहिं इहो सऊं सिधो पलांद न ॾिनई न, त जीअं ई वर में आयो सिधी गोली ठोके छॾींदासूं। अरे ड्राइवर तोखे कहिड़ी मजबूरी आहे जो असांजे एतिराज़ बावजूद में मस्ताने जी ज़मीन ते ट्रैक्टर थो आई। तोखे हाणे कंहिंजा पावर आहिनि? सुठो हुन में अथई इहो ट्रैक्टर छॾे ॾे। बोतारा साईं, मां त 10 सालनि खां वठी मस्तान जो ट्रैक्टर हलायां थो। पहिरियां एतिराज़ कोन हो तव्हांजो, हाणे एतिराज़ थियो? छा तूं मूंखे रईस तस्लीम कोन करी? असां तव्हांखे बिरादरी पिया सम्झूं, तव्हां वरी मथे चढ़ंदा पिया वञो। आऊं दादागिरी ऐं गुंडागर्दी हिन पंहिंजे इलाइक़े में कंहिंजी बि बर्दाश्त कोन कंदुसि। बोतारा साईं, मां जेकर ट्रैक्टर छॾे ॾींदुसि त घर जो चरखो कीअं हलाए सघंदुसि? उन सां मां नाया बदल कीअं बि करे इहो ट्रैक्टर छॾ। ड्राइवर, मूंखे ऊंचियूं ज़बानूं ऊंचा आवाज़ कतई पसंदि न आहिनि। बोतारा साईं, मां जेकर ट्रैक्टर छॾे वेंदुसि त मस्तान त ज़रूरु को न को ड्राइवर रखंदो, छो त मूंखे बेरोज़गार कयो। तूं सिर्फ़ु इहो ट्रैक्टर छॾे वञ, पोइ मां ॾिसां त मस्तान कहिड़ो थो ड्राइवर आणे। बोतारा साईं, मां मस्तान सां सलाह मशवरो करे तव्हांखे हलावा ॾींदुसि। ठीकु आहे ड्राइवर, तूं हाणे भले हलियो वञ। जेको जासूसी कंदो वॾा मूंखे इज़ार मोकिलियो। मूंखे ॿुधायो छा करिणो आहे? घणा ॾींहं थी विया आहिनि, को धमाको न आहे थियो। अव्हांखे हाणे आज़माइणो पवंदो। असां हमेशह अव्हां सां कुलो कुले में मिलाए पंहिंजी वफ़ादारीअ जो सबूत ॾिनो आहे। वॾा असांखे हथियार ऐं बारूदनि सां प्यार आहे। तव्हां हुकुम करियो, असीं तव्हांजे दुश्मन जो नालो निशानो मिटाए छॾींदासीं। मूंखे अव्हां मां इहा ई उमेद हुई। अमीन, तोखे रुस्तम ख़ान जे ॻोठ वञिणो आहे। रुस्तम ख़ान जे ॻोठ में दाख़िल थी पीरल जो पीछो करिणो आहे। अमीन, पूरी जांच करे अचिजांइ त पीरल किथे रहे थो, किथे घुमे थो ऐं किथे वेहे थो। वॾा पीरल जेकॾहिं साम्हूं अची वञे त पोइ इन जो बि असां वटि हल आहे। ॿुधण में ॻाल्हि आई आहे त पीरल ढॻियुनि जो ॾाढो शौक़ीन आहे। हा अमीन, तूं पीरल खे ढॻियुनि जी लालच ॾिजांइ। पीरल खे ढॻी जी लालच ॾेई पाण सां गॾु वठी अचिजांइ। इहा त ॻाल्हि ठीकु आहे, पर मां पीरल खे सुञाणींदुसि कीअं? इन जो मतिलबु त हीअ असां हवाई फेर पई आहे। असां जेको तोखे सम्झायो हिन मां तोखे सम्झ में कुझु बि न आहे। मूंखे शक आहे त इहो अमीन पंहिंजो कमु कंदो अलाए न। वॾा हुकुम करियो, रुस्तम ख़ान जे पूरे ॻोठ खे खाक में मिलाए छॾे। अरे अमीन, तूं सम्झण जी कोशिशि कर। असांखे सिर्फ़ु पीरल खे खणणो आहे। रुस्तम ख़ान जे ॻोठ में दाख़िल थी जंहिंखां बि पुछा कंदे पीरल पहिरें वारी जो तोखे पाण ॿुधाईंदा। ठीकु आहे वॾा, पोइ मां सुबुह सवेरे निकिरी वेंदुसि। दादा, अमीन किथे पकड़िजी न पए। अमीन खे मोकिलियोसीं इन जे करे त जो उन्हनि जे लाइ ही नओं माण्हू आहे। रुस्तम ख़ान जे ॻोठ में अॻु में हिन खे कंहिं नाहे ॾिठो। ठीकु आहे वॾा, त पोइ मूंखे इजाज़त आहे। ठीकु आहे अमीन, पोइ तूं निकिरण जी कर। सुबुह सवेरे वापसि तोखे उते पुॼणो आहे। हाने भली सजो सोने ते पई मुझे में टाक मजो नाई हम आसरा मुदब लाए सजा सिंह नाला लिखे लबिदाए सजा गाली लिखे कहीं जीवन थी तू त में दाबन जो आई हाने भली सजो सोने ते पई। राजन, चाय पी लो। ना उस्ताद, तुझी मेहरबानी।
बचंदा हिकिड़े चांहि त खणी आ। अञा खीर ई कोन आयो, खीर अॼु मां चांहि पीआरियां थो। ए यार बचंदा तो त मारे छॾियो, होटल वारी त सदा ई खीर आहे ई कोन। उस्ताद ॾे हाल अहवाल। रांझन जेको पुछ। उस्ताद मूं ॿुधो आहे त रईस रुस्तम ख़ान तोखे उतां कते घुराए तुंहिंजी बेइज़ती कई आहे। रांझन तूं माण्हू आहीं या BBC? अहिड़ियूं ख़बरूं तोखे ॿुधाए केरु थो? उस्ताद तोखे कहिड़ी ख़बर? मां हिन ॻोठ जे हर हिकु माण्हू जी ख़बर चार रखंदो आहियां। पर तूं मूंखे इहो ॿुधाए त रईस तुंहिंजी कहिड़ी महिमानी कई? रांझन इहा ॻाल्हि ग़लति आहे, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। मूंखे रुस्तम ख़ान घुरायो ज़रूरु हो, पर मूंखे चयाईं कुझु बि न। पोइ तोखे घुराए रईस पाण सां गॾु तस्वीर ते कढाई छा? रांझन तूं अजायो खामखां फूकूं पियो ॾीं, मूं में बसि रईस जो थोरो कमु हुयो। उस्ताद का न का ॻाल्हि ज़रूरु आहे जेका तूं मूंखां लिकाए पियो। यार रांझन अजायो मथे में सूर न विझ, असां अॼु ई पंहिंजे परेशानी में वेतर तूं मथां बक बक लाए वेठो आहीं। पर उस्ताद ख़बर त पवे रईस तोखे आख़िर छो घुरायो? हाणे हिन शरारती मां जान कीअं छॾायां? को न को कूड़ हणी हिन मां जान छॾाइणी पवंदी। उस्ताद छा पियो सोची? ॻाल्हि एॾी वॾी आहे छा? रांझन गोतारा मूंखे चयो त मस्तान जे ट्रैक्टर जी ड्राइवरी छॾे मुंहिंजे ट्रैक्टर जी ड्राइवरी कर। उस्ताद पोइ तोखे कहिड़ी वरंदी ॾिनई? रांझन मूं गोतारा खे चयो त मां मस्तान सां मिलां, पोइ तव्हांखे ॿुधाईंदुसि। छो त मस्तान जो मूं ॾांहुं कुझु कर्ज़ रहियल आहे, छो त मां मस्तान जो ट्रैक्टर छॾे ॿिए जो हलाए नथो सघां। मस्तान जो मुंहिंजे मथां वॾियूं महिरबानियूं आहिनि। उस्ताद इहो ट्रैक्टर छॾी बि मथां, भले रईस केॾो बि ज़ोर लाए। रांझन मां त मिड़ई रईस खे हणी आयुसि, पर मां मस्तान जो ट्रैक्टर कॾहिं बि न छॾींदुसि। होतर साईं हाणे मूंखे हथियार खणण जी इजाज़त ॾियो। मस्तान पंहिंजी हाणे हद पार करे चुको आहे। इरशाद वरी छा कयो मस्तान? होतर साईं लॻे थो त इरफान खे असांजे धकनि असर कोन कयो। अॼु मस्तान ॿई मुंहिंजो दब झले पी रहिया। इहे त उनजा भाग भला जो मुंहिंजे हथ में हथियार कोन हो, न त ॿिन्ही खे पूरो कयां। इन जो मतिलब त तूं पोयां पेर करे हलियो आहे। होतर मां छा कयां, हुननि जे हथ में हथियार हुआ। इरशाद पोइ तूं बि हथियार खण, जिते बि मिलंदी पूरो करे अचिजां। पोइ जेको बि थियो मां वेठो आहियां। होतर बस तव्हांजी इजाज़त जी ज़रूरत हुई, हाणे वेही ॾिसो त मां छा थो कयां। इरशाद अकेलो न वञजां, दिलशाद ऐं सागर खे बि साण करे हलजां। होतर साईं सागर ऐं दिलशाद जी का ज़रूरत कान्हे, मां हुननि जे लाइ अकेलो काफ़ी आहियां। ठीकु आहे इरशाद, हाणे हथियार खणजां ऐं पोयां पेर न कजां। जेको तव्हांजो हुकुम होतर साईं। हिकु ॿी बि ॻाल्हि आहे त सुल्तान ॿीहर ॻोठ ते हमिलो ज़रूरु कंदो। हाणे राति जो पहिरेदारनि सां तूं बि गॾु वञजां। ठीकु आहे होतर साईं, पहिरेदारनि सां मां गॾु हूंदुसि। ठीकु आहे होतर, हाणे मूंखे इजाज़त ॾियो, मां मस्तान वारनि जी ख़बर चार वञी खां। ठीकु आहे इरशाद, तोखे हाणे इजाज़त आहे।